नाज़िम हिप ख़ास में अदालती हुकुम ते मेयर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के चीफ ऑफिसर ऐं ॿियनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील वधीक मालूम कई था तालिब शेखा। तालिब, छा इन हवाले सां वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त स्टेशन चौक भरिसां कुझु हफ़्तो पहिरियों पेट्रोल पंप खे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे मेयर अद्रव गौरी पारां कयो वियो, जंहिंजे मालिक राजा इश्तियाक पारां हाई कोर्ट में ख़ास में पेट्रोल पंप खे गैर कानूनी तौर सील करण जो केस दाख़िल कयो। अहिड़े केस खां पोइ अदालत पारां जेको आहे गैर कानूनी तौर सील थियल पेट्रोल पंप खे खोलण ऐं सील कंदड़नि ख़िलाफ़ अदालत पारां केस दाख़िल करण जो हुकुम जारी कयो वियो, जंहिं ते पेट्रोल पंप मालिक टाउन थाणे ते म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे मेयर अद्रव गौरी, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे चीफ ऑफिसर अनीस रहमान सियाल, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे इंक्रोचमेंट ऑफिसर औरंगजेब मुगल, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे टैक्स ऑफिसर अब्दुल सलाम मेमन ऐं एसएचओ टाउन थाना हालेकोटो खिलाफ़ टाउन थाने ते केस दाख़िल करायो आहे, जंहिंमें ॼाणायो आहे त हिननि भत्तो घुरियो ऐं मूंखे ब्लैकमेल कंदा रहिया। मुंहिंजो जेको आहे सो 1 साल खां वधीक पेट्रोल थी रहियो, जेको करोड़नि रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। तालिब, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।